मिरवा में उस्ताद पैगंबरी पेशे के लजाए छड़ियो संदस शागिर्दन सां बदफेली जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी है जन त DIG मामले जो नोटिस वठी जांच लाइ कमेटी जोड़े छड़ी है। मिरस कॉलोनी में रिटायर उस्ताद सारंग शर जी 9 वरे जे नीगर साहिल मंगणार सां बदफेली करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। मुतासर नीगर जे वालिद ज़ाहिद मंगणार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो जवाबदार सारंग शर साणस ज़ुल्म कयो आहे। ज़ाहिद मंगणार मुतालबो कयो जवाबदार खे कानून जे कटहड़े में आणे सख्त खां सख्त सज़ा ॾिनी वञे। चाल चलन मूं ख़बर पई नंढो मुंहिंजो ट्यूशन पढ़ंदो या नंढा ट्यूशन पढ़ंदा हिन जी ज्यादती कई असांखे ख़बर पई वीडियो वायरल थी वियो। वीडियो वायरल इन मूं कंहिं शागिर्द कयो आहे। असां त हिनखे फांसी ते चाढ़ण लाइ तयारु आहियूं। असां हिन ते FIR कराई आहे ऐं असां हिनखे बिल्कुलु मरद घड़ीअ ते कोन छॾींदासीं। जेको माण्हू ॿुधे थो इहो अफ़सोस सां ख़बर ॿुधी करे हर को बचड़ी वाला पोइ पाण पंहिंजे शर्म में असांखे गॾु आहे। IG सिंध खां मुतालबो था कयूं त अहिड़े वहशी माण्हू खे पंहिंजे कानून जे कटाड़े मां थो वञे ऐं हुनखे पंहिंजे आख़िरी अंजाम ते पहुचाए वञे। असांजो इहो ई मुतालबो गवर्नमेंट खां आहे। रिटायर उस्ताद जूं मुख़्तलिफ़ वीडियो सोशल मीडिया ते वायरल पिण थियूं आहिनि जिन में हू मासूम ॿारनि खां कुधो अमल कराए संदन वीडियो भरींदे ॾिसी सघिजे थो। सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण खां पोइ वधीक ॿिनि ॿारनि जा वारस पिण थाणे ते पहुता। पुलिस ॿारनि जी तिबी चकास लाइ लेटर जारी करे छॾियो। PPMN मुनवर वसाण हिकु मुतासर ॿारड़े जे वालिद ज़ाहिद मंगणहार सां फोन ते राब्तो करे वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो। ठरी मिरवा तालकेबार एसोसिएशन जे सदर मेहताब अली शर ऐं जनरल सेक्रेटरी अकीलम हैदर शर जी अॻवानी में वकीलनि जे वफ़द मुतासर ॿारनि जे वारसनि सां मुलाक़ात करे सहकार जी ख़ातिरी कराई। सिंध TV न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ DIG सखर फिदा हुसैन मस्तोई नोटिस वठंदे ASP खैरपुर ऐं DSP ठरी मिरवा फिदा ऐवान जी सरबराही में कमेटी जोड़े छॾी। हुन हिदायत कई त वाक़े जी जल्द जांच मुकमल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ पुलिस टीम जोड़े छॾी आहे। SSP अमीर सऊद मक्सी जी हिदायतुनि खां पोइ मुतासर नीगर जे पीउ ज़ाहिद जी फरियाद ते ठरी मिरवा थाणे ते केस दाख़िल कयो वियो। हुन SHO ठरी मिरवा खे हिदायत कई 24 कलाकनि में जवाबदार खे पेश कयो वञे। फर्ज़ में कोताही कंदड़नि खे बर्दाश्त न कयो वेंदो। संदसि चवणो जवाबदार सारंग शर खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। खेसि कानून मूजिबि सज़ा ॾियारी वेंदी।